साईं साशिक साहब, साईं नज़ीर सरोज साहब, प्रोफेसर मुख्तार अहमद चन्ना साहब, गुलाम जामो साहब, रमज़ान अब्बासी साहब, बिशारत नारिजो साहब, अस्सलाम वालेकुम। मां सभिनी दोस्तनि जो तमामु घणो थोराइतो आहियां जेके पंहिंजो टाइम कढी असांजे वालिद साहब सैयद पीर अली शाह दराज़ी जे हिन किताब जे मुहूरत में शामिल थिया ऐं असांखे मान ॾिनो। मां तमामु घणो थोराइतो आहियां संगत जो ऐं असांजो क़ाबिल एतिराम लोक अदब जो ऐं सिंधी अदब सां तालुक़ु रखंदड़ तमामु वॾी मौजूद शख़्सियत असांजो मानाइतो साईं डॉक्टर कमाल जामो साहब, जिन बाबा साईं जे हिन शाइरीअ खे किताबी सूरत ॾिनी ऐं हिन वक़्तु मुहूरत में सभु दोस्त शामिल थिया। मां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां ऐं तव्हांजो वॾे में वॾो अहसान थियो जो हिन वक़्तु तव्हां असां वटि हिन मौक़े ते शामिल थी करे ऐं मुंहिंजे बाबा साईं जे किताबी मुहूरत में शामिल थिया। लख ज़ोरा महिरबानी। वॾी महिरबानी साईं प्यास अली शाह। साईं सैयद पीर अली शाह जा फर्ज़ंद आहिनि ऐं सवेरे जॾहिं कचहरी कईसीं त प्यास अली शाह ॿुधायो त बाबा साईं जो जेको कलाम आहे इहो तक़रीबन 10 सैकड़ो जेको सेड़े सघियो आहे डॉक्टर कमाल साहब। अञा 90 सैकड़ो जेको आहे उहो विखरियल आहे, हुनजी जेका शाइरी आहे, गज़ल आहिनि, काफ़ियूं आहिनि ऐं कलाम आहे, उहो बि जेकॾहिं कलेक्ट थींदो त उनखे बि सेड़े ऐं कोई किताबी शिकिल ॾेई सघंदासीं। हींअर मां जंहिं शख़्सियत खे मधु कंदुमि स्टेज जे लाइ गुज़ारिश कंदासीं, उहो कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि। साईं तालीमी माहिर बि आहिनि, अदब सां बि वास्तो, तारीख़ जी सुठी ॼाण रखंदड़ साईं खे तारीख़दान चइजे त अदा न थींदो। साईं शाह शेख साहब जेके हिन प्रोग्राम जी सदारत बि करे रहिया हुया ऐं हींअर सदारत जी तक़रीर बि सैयद पीर अली शाह जी कम जे महिरबानी। ऊचो उतां हूं घणो, ऊचो उतां हूं घणो जीअण खे जबल, मरण मूंसी हल त पुछीअ तो पंध कयां। विटाई जे सिटनि सां असने जो मां त ईअं चवां त मुंहिंजो पाड़ेसिरी जॾहिं दराला में वेठा त मां गमड़ में वेठो हुउसि, जॾहिं मीहों ख़ान ॼामण में वेठा त मां गमड़ ते विच ते आहे गमड़ ॿिन्ही हवालनि सां। ऐं इहो किताब जेको सियोड़ियो आहे असांजे दोस्त कमाल जामड़ो, डॉक्टर कमाल जामड़ो जूं वॾियूं ख़िदमतूं आहिनि अदब जे मैदान में बि ऐं ॿोलीअ जे हवाले सां बि। हिकिड़े पंहिंजे प्लेटफॉर्म तां उन्हनि सभिनी सिंध जे यूनिवर्सिटियुनि में सिंधी ॿोलीअ खे लाज़मी तौरु चेयर क़ाइमु करण ऐं शुबा क़ाइमु करण जो कमु करे रहिया आहिनि, जेको हाणे ॾुखियनि यूनिवर्सिटी में हिननि जी कोशिशुनि खां शुरू बि कयो आहे। ऐं हुनजा किताब कराचीअ जा अदीब ऐं शाइर, हिकिड़ो बहितरीनु किताबु असां जॾहिं पढ़ियोसीं त असांखे पहिरियों दफ़ो ख़बर पई त कराचीअ में हीअ अदीब बि आहिनि जिन खे असां कॾहिं न पढ़ी सघियासीं। शाह अब्दुल लतीफ़ भिठाई ऐं पाकिस्तानी ॿोलियुनि जा सूफ़ी शाइर, जेको शाह जे शाइरीअ सां मुक़ाबिली जाइज़ो कयो आहे, ॾाढो बहितरीनु किताबु आहे। लोक अदब जे हवाले सां, लोकगीतनि जे हवाले सां ऐं उनखां पोइ जेको संदसि यूनियन काउंसिल सुंगल ते किताबु आहे। हीअ कराची जेका आहे उहा सूमल, मूमल, संगल ऐं इहे 4 भेनरूं हुयूं, उन्हनि जे यूनियन काउंसिल ते मुश्तमिल हुई। ऐं इहा तारीख़ जी ॻाल्हि बि सभ खां पहिरियां मंज़र आम ते जेका आंदी उहो डॉक्टर कमाल जामड़ो ऐं हिन जो मौजूदु खणी किलमतीअ खे चवनि था। डॉक्टर कमाल जामड़ो खे असांजी हिकिड़ी गुज़ारिश आहे, जॾहिं बि मुंहिंजी ॻाल्हि हुन ताईं पहुचंदी या मुंहिंजी हुन सां मुलाक़ात थींदी, जेको सैयद पीर अली शाह जो कलाम साईं तरतीब ॾिनो आहे, उन कलाम मां त ॻाल्हि वाज़े आहे त साईं शाइरी जी शुरूआति जेका कई उहा कहिड़ी ॻाल्हि हुई, उहो कहिड़ो अमल हो जेको साईं खे मजबूर कयईं। पर उन सां गॾु साईं पीर अली शाह दराज़ी राग जो वॾो ॼाणू आहे। हाणे उन राग जे एॾे वॾे ॼाणू
इहा ॼाण किथां हासिलु कई, कंहिंजे सोबत में रहियो, या किथां हुनखे इहा मणिया मिली, इहो असां वरी बि डॉक्टर कमाल जामरे खे गुज़ारिश कंदासीं त इन ते तहक़ीक़ात थियणु खपे। हिन किताब में जेको ज़िक्र आहे मियों ख़ान ॼामड़ो में उस्ताद मंज़ूर अली ख़ान जे महफ़िल जो, इतफ़ाक़ सां मां हुन महफ़िल में मौजूदु हुयुसि ऐं मुंहिंजी साईं सां मुलाक़ात बि थी पहिरियों दफ़ो हुते, ऐं उस्ताद मंज़ूर अली ख़ान जे साईं जे बारे में ॿुधायो। ऐं जेकॾहिं साईं जन शायदि नंढा आहिनि मथां हुन महफ़िल में न हुजनि, इहो पहिरियों राॻु जो ॾींहं जो थियो। अब्दुल सत्तार ॼामड़ो पीपुल्स यूथ जो चङो मुड़ुसु आहे, उन वक़्त में तालके जो सदर हो, पोइ त वरी मथे बि वियो। उनजी शादी हुन उस्ताद मंज़ूर अली ख़ान खे घुरायो ऐं उस्ताद मंज़ूर अली ख़ान फरमाइश कई हुई त पीर अली शाह खे ॿुधाइजे, पर मुंहिंजे लाइ चयोसि त ज़रूरी हुओ, चवंदे असां लॻंदा आहियूं हुनखे विहारे ई पंहिंजो कोठनि ते। उते जेको उस्ताद मंज़ूर अली ख़ान महफ़िल कई ॾहें, ऐं उन महफ़िल खां पोइ जेका कचहरी थी उहा ॼण महफ़िल खां वधीक काराइती। ऐं साईं पीर अली शाह दराज़ी सां ॿी मुंहिंजी मुलाक़ात थी दराज़ा में। मज़हरुद्दीन आशिक़ फारूकी जेको आरपी हुयो मसूद स्कूलनि जो, उन वटि हिकिड़ो शिकारपुर जो फ़नकार हो, अखियुनि खां नाबीन हुयो, ॻाईंदो बि हो, शाइरी बि कंदो हुयो। पोइ साईं असां हुनखे ॿुधूं था, साईं वाल साहब बि हिते आयो। साईं मज़हरुद्दीन मुंहिंजो तारीफ़ करायोसि त चयईं त मुंहिंजी अॻियां मुलाक़ात आहे। हालांकि मूंखे यादि न आयो, पर पोइ जॾहिं उस्ताद मंज़ूर अली ख़ान जे महफ़िल जो ज़िक्र ॿुधाईं त पोइ मूंखे यादि अची वियो सुठी कचहरी थी, ऐं मूं इहा ॻाल्हि महसूसु कई त हुनखे वाक़ई राग जी ॼाण हुई। हाणे इहा तहक़ीक़ात थियणु घुरिजे त हुनखे इहा राग जी ॼाण जेका हुई उहा किथां अथई। उनखां पोइ हुन पंहिंजे शाइरीअ में सिंपल हिकिड़ी सादगी ऐं आम सवली ॿोलीअ में जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि उहे किथे किथे तमामु वॾियूं बि आहिनि। मिसाल तौर ते हुनजो हिकिड़ी शेर जी सिटूं आहिनि, पोइ हटां कीअं पोइ ते ज़ुल्फ़नि जो आयो थे मूंखे घुटो। इहा उन दौर जे हिसाब सां साईं जंहिं हिकिड़े नंढड़े शहर में रहे थो दराज़ा में, असांजे हिसाब सां इहा शाइरी जी नवाणी ऐं सोच ऐं फ़िक्र जे लिहाज़ खां वॾी ॻाल्हि हुई। पोइ हटां कीअं पोइ ते ज़ुल्फ़नि जे आयो थे मूंखे घुटो। ऐं उनखां पोइ फ़क़ीर अलीगुल ॼामड़ो जेको पुलिस खाते में हूंदो, उन सां असांजी मुलाक़ात हूंदियूं। हिकिड़ो दफ़ो बैदुल मसरूर टेलीविज़न जी रिकॉर्ड करणु आयो हिते दराज़ा में, पोइ इलाही सिगरेट ऐं सुल्फियूं पिया पीअनि। पोइ बैदुल मसरूर चयो सिगरेट सभु बंदि कंदो तॾहिं असां रिकॉर्डिंग कंदासीं, असांजे हुन में टेलीविज़न जी रिकॉर्डिंग में इहा शइ हलो न आहे। ॾाढो हुननि उनखे चई पीछा जेके माना कोई कुझु ॼण ॿुधण लाइ तयारु न हुयो। पोइ फ़क़ीर अलीगुल ॼामड़ो उन्हनि खे हिकिड़ी दॿ बि कढी, इलाज बि कयईं, हुननि खे सम्झाईं त तव्हां रिकॉर्ड थींदव, टेलीविज़न ते ईंदव, उहे थींदव। पोइ हीअ पीर अली शाह दराज़ीअ जी साईं अलीगुल ॼामड़ो ॾाढी तारीफ़ कंदो हो। ऐं अलीगुल ॼामड़ो पंहिंजे तव्हांजे ॻोठ में या हिन कर में भली खणी जेके आहिनि माना हू आम माण्हू हुजे, पर हू वॾो माण्हू ॻाईंदो बि हुयो त हुनजो शौक़ु हो। पर उस्ताद उस्ताद बुखारी, डॉक्टर नबी बख्श बलोच ऐं अली अहमद बरोई जहिड़ा माण्हू हुन सां सीट जी कचहरी करणु ईंदा। अलीगुल ॼामड़ो आहे। पोइ हिकिड़े दफ़े जॾहिं बीमार हो, चई असां आयासीं कचहरी करण जे, हाणे तूं बीमार आहे तोखां पुछणु आया आहियूं। पोइ उस्ताद बुखारीअ हिन जे भरिसां आईनो पियो, उहो खणी चई जेसिताईं हे न भञे त ठीकु न थींदो। हर हर पाण खे ॾिसंदे ॾरंदे तंहिंजे करे हिन खे भञ।
पोइ बकोल अलीगुल जे त मां भञा उहो आईं उस्ताद बुखारी बि माना उन लेवल जो माण्हू हुयो, उन जूं कचहरियूं हुयूं ऐं उन्हनि जो हिकिड़ो भाव आहे शायदि मंज़ूर मां सम्झां ऐं उहो उनखे ॾाढो ॻाईंदो बि हुयो। ऐं हिन तरह जो वॾो हिकिड़ो नेम क्लासिकल रागी सेठारनि जो फ़क़ीर मुश्ताक अली मगनहार उन बि हुनखे ॻायो। पर बदकिस्मती इहा हुई त उहे उन दौर में ॻाल्हियूं जीअं अॼु रिकॉर्ड थियनि थियूं थोरी घणियूं, उहे उन दौर में रिकॉर्ड न थी सघियूं। पर पोइ बि डॉक्टर कमाल जामड़े हीअ किताबु हाणे हिकिड़ो वॾो कमु कयो आहे ऐं इहा शइ हाणे महफ़ूज़ बि थी वई आहे। कुल 48 इस्म आहिनि हिन किताब में संदसि शाइरीअ जा, हिकु नसीहत आहे, हिकु नअत आहे, 3-4 सिटा आहिनि। पर मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त कमाल जामड़ो हुनखे 4 सिटा कहिड़े लिहाज़ खां चवे थो, हालांकि असां वटि लफ़्ज़ चौसिटो आहे, पर हुनखे सिधो वाज़ह करे लिखियो अथई। ऐं 2 मनक़बतूं अथसि, हिकिड़ी जेका आहे सा उहा इमामनि जे शान में आहे ऐं ॿी आयतरा इहे 2 मनक़बतूं अथसि ऐं 15 खनि काफ़ियूं अथसि ऐं 26 खनि ग़ज़ल अथसि। काफ़ीअ जो शाइर मिस्री शाह, हुन खां पोइ करीम पली, सचल बि काफ़ियूं लिखियूं, पर सचल काफ़ी वक़्तु अॿुधो आहे साईं पीर अली शाह खां। उन खां पोइ इन काफ़ीअ खे जंहिं ओज ते पहुचायो उहे बि सिंध में वॾा नाला आहिनि ऐं उन्हनि काफ़ीअ जो सुठो कमु बि कयो, जंहिंमें तालबुल मौला आहे, आरफुल मौला, ताजल बेवस, आजिज़ ॼण मुर्तज़ा ॾाढाई, मीर अब्दुल रसूल मीर, फ़क़ीर दुर मोहम्मद हिसबाणी, हीअ हितां वारो जंहिंखे दुरल साईं बि चवंदा आहिनि या दुरलाल बि चवंदा अथसि, संदसि शाइरीअ जो किताब बि अची वियो आहे। ऐं सैयद आमन शाह लकियारी सकरन जे भरिसां वॾो हिकिड़ो हुनजो महिमान खानो कंहिं दौर खां वठी हले थो पियो ऐं हींअर सिंधियत बि संगत हुनजो किताबु छपाए हिन सैयद आमन शाह लकियारीअ जो। हर महीने जे 14 तारीख़ उते राग थींदो आहे जिते ज़ैन शाह ईंदो आहे। ऐं इहे जेके सभु मूं नाला खयां या मास्टर चंदर, साहिल आज़ाद, अलीगुल सांगी, अब्दुल ख़ालिक अब्द, रसूल बख्श दरदारी, दरिया ख़ान रिंद, हुसैन बख्श खादिम, इहे सभु हम असर हुया काफ़ीअ में साईं पीर अली शाह जा। ऐं साईं पीर अली शाह दराज़ी जेको असरु क़बूलु कयो उहो जेका मां ॻाल्हि महसूसु कई आहे, जेके रेडियो ते शाइर हुया उन्हनि जो हुन असरु क़बूलु कयो आहे, जंहिंमें तालबुल मौला आहे ऐं ॿियो अब्दुल ख़ालिक अब्द आहे, रसूल बख्श ज़रदारी आहे, दरिया ख़ान रिंद जंहिंजी मशहूरु काफ़ी आहे मिठा हाणे मुंहिंजी अथई मोकिलाणी। हुन जेको असरु क़बूलु कयो आहे, जंहिंमां मूं ॻाल्हि महसूसु कई आहे त या त को इल्मी मुतालियो साईंअ जो जेके माना एतिरो घटि आहे, पोइ हुन जेको रेडियो ते ॿुधो आहे उनजे करे हू तालबुल मौला खां काफ़ीअ में जेके माना मुतासिर थियो आहे। ऐं उन में हिकिड़ी ॻाल्हि जो शाइरीअ में दलील इहो बि आहे, कस लॻई अहिड़ी पिरी जो मुंहुं ॾेखारण खां बि वहे, इहा काफ़ी लिखी अथई। ऐं हिन खां अॻु इहा तालबुल मौला जी काफ़ी रिकॉर्ड ते आहे त महिरबानी ॿी त वई पर मुंहुं ॾेखारण खां बि वहे। उन खां पोइ ॿियो तालबुल मौला जो जेका काफ़ी आहे, आयो चमन में दिल भर सरकार जे नमूने, सभिनी अखियूं विछायूं दीदार जे नमूने, उनजे कतबे ते उनजे बहर वज़न ते साईं पीर अली शाह काफ़ी लिखी। तुंहिंजे ॾिठे मुंहिंजा पहिरीं सारो सहन वियो सिंगार जी, थियो चए चटो सारो चमन, बूटा बि विया गुलज़ार। साॻी कतबे ते जंहिंमां इहा ॻाल्हि ज़ाहिर आहे त साईं तालबुल मौला खां मुतासिर हुयो ऐं संदसि हमअसर बि आहे। कंहिं बि हिन किताब जे लिखत मां किथे इहा ॻाल्हि वाज़िह न आहे त का हुननि तालबुल मौला सां मुलाक़ात थी आहे, पर
पर अञा अॻिते हिन किताब ते ऐं ॿियूं बक़ाया मवाद अचण ते ऐं तहक़ीक़ात थियण खां पोइ मथां इहा ॻाल्हि बि ज़ाहिर थी पवे त तालिबुल मौला साहब साईं जी का मुलाक़ात थी, पर तालिबुल मौला ख़ैरपुर में जाम ईंदो वेंदो हो। महीने में 2 दफ़ा हुनजी हिकिड़ी रूटीन ई ख़ैरपुर में अचण में तालिबुल मौला जी। ॿियो वरी जेको माई भागी हिकिड़ो ॻाईंदी, पुछी पुछी थका आहियूं पिरनि जो छा हाल आहे, पिरी परदेस में मिलण महाल आहे, उनजे ई साॻे जेके आहिनि माना तिर्स ते बि बर वज़न ऐं बल्कि मफ़हूम बि साॻियो वरी साईं पीर अली शाह लिखियो त पुछी पुछी थको आहियां हिणो थी वियो हाल आहे। त इहे ॻाल्हियूं सभु ॿुधाइनि थियूं त साईं जेको आहे उहो पंहिंजे हमअसर शाइरनि खां मुतासिर आहे। उहो जेके रेडे जा शाइर आहिनि उन्हनि खां, ऐं हिकिड़ो संदसि इस्म आहे जेको हिन सचल समस्त खां मुतासिर थी लिखियो आहे। सचल समस्त जी शाइरी आहे त चयमि आख़िर ॿधी एतिरा अॻियां तो दिलि भर ईंदासीं, चयां ईंदे त छा थींदो ॾिसण में केरु ॾींदासीं। उन जे साॻियो बर वज़न ते ऐं उनजे मफ़हूम में बि हिकिड़ी साईं जी काफ़ी आहे जेका मूंखे ज़हन ते कोन थी अचे त हुन सचल खां बि इंस्पायरेशन वरिती आहे। बाक़ी जेको भिटाई जी ॻाल्हि कई आहे उहा डॉक्टर कमाल जामड़ो, त हू उन खां बि आहे अकुल मत शर्म गया, उन ते इख़्तिलाफ़ु आहे असांजो। वरी बि कचहरी करे वठंदासीं डॉक्टर कमाल जामड़ो सां। त मां सम्झां थो त भिटाई तमामु वॾो शाइर आहे, हिन खां कोई शक कोन्हे, पर पीर अली शाह पंहिंजी शाइरीअ में भिटाईअ खां का इंस्पायरेशन न वरिती आहे। अहिड़ी संदसि शाइरीअ में का झलक बि कोन थी मिली। इहे जेके काफ़ीअ जा कुझु नाला हुया जेके पंहिंजे दौर जा वॾा शाइर बि आहिनि ऐं उन्हनि जी हमअसर बि आहिनि। उन्हनि में हुसैन बश ख़ादिम पाण ॻाईंदो बि हो, शाइर बि हुयो। उन जेके इलाही काफ़ियूं लिखियूं आहिनि उन्हनि जो बि इलाही सारो सिलसिलो जेको आहे उहो पीर अली शाह दराज़ी सां मिलंदड़ जुलंदड़ आहे। ऐं असां वटि जेका काफ़ी मौज़ूआती शाइरी आहे या कथा जी जेके माना सिनफ़ आहे, उन में हुन किथे किथे ग़ज़ल में बि जेके माना हिन साईं पीर अली शाह काफ़ीअ वारो रंग ॼण मौजूदु रखियो आहे। इन मां लॻे थो त काफ़ी जे सिनफ़ सां हुनखे इश्क़ हुयो या हुनखे तमामु घणो ॼाणे बि पियो। ऐं ग़ज़ल जेके लिखिया अथई घणा में घणा जेके ग़ज़ल आहिनि शबी ग़ज़ल आहिनि साईं जा। ऐं अञा साईं जे पोइ नवे सिंधो शाइरी आहे त पोइ अञा इहा शाइरी ईंदी। असां वटि ग़ज़ल खे घणे वक़्त खां वठी लिखियो वेंदो हो, पर उहो फ़ारसी तिर्स जो ग़ज़ल हो या असांजे सिंधी ॿोलीअ में ॿाहिरियों ग़ज़ल हो। पर गुल मोहम्मद हालाईअ उन ग़ज़ल खे सिंधीअ जो वेस उॾायो ढकायो ऐं उहो सिंधी ग़ज़ल थियो। ऐं उन खां पोइ शेख अयाज़ जे दौर में शेख अयाज़ उन ग़ज़ल खे उरूज रसाई, उन ग़ज़ल खे उहा महानता ऐं मञता ॾिनी जो हाणे किन ॻाल्हियुनि में किथे जेकॾहिं बहस न करे त माण्हू चवंदा शायदि ग़ज़ल निज सिंधी सिंफ़ आहे। इहो सॼो शेख अयाज़ जे मथां आहे। शेख अयाज़ ख़ुदि साईं पीर अली शाह जो हमअसर शाइर साॻियो ई दौरु आहे। हुन में शेख अयाज़ आहे, नारायण श्याम आहे, न्याज़ हमायनी आहे, ज़ुल्फ़कार राशिदी आहे, इमदाद हुसैनी आहे, तनवीर अब्बासी आहे, वफ़ा नाथन शाही आहे, अर्जुन हासिल, गोप कमल, वासदेव मोरी ऐं कुंदन लाल। कुंदन लाल हिकिड़ो गुमनाम शाइर आहे हिराले जो। मूंखे इहा हैरत लॻे थी त हू ॻायो बि न वियो आहे, हुनजो को मार्केट में किताब बि कोन आयो आहे। अणशकल मजमू ज़रूरु अथसि, कलवी नुस्ख़ो हुनजो आहे कुंदन लाल जो, जंहिंजी सिटूं आहिनि। अकुल करे थो ज़माने में घणी अटकल बाज़ी, मुंहिंजे इश्क खे बेसम्झ खां ॿिए भलो आहे। ऐं उन ई हिसाब में वरी साईं पीर अली शाह पंहिंजे ग़ज़ल में इहो ज़िक्र कयो आहे, सची ॻाल्हि तुंहिंजी, सची ॻाल्हि तुंहिंजी, अकुल वियो छॾाए।
त ॼण इन शाइर जो बि उन असरु क़बूलु कयो आहे जेको गुमनाम शाइर आहे उहो हाणे साईं सां मुलाक़ात आहे या कंहिंजे वातां ॿुधो वियो आहे। इन शइ जी असांखे एतिरी वज़ाहत कोन्हे, तंहिंजे करे इन ॻाल्हि खे असां हिते ई छॾियूं था। ऐं गज़ल में बि जेको साईं पीर अली शाह दराज़ी जेका इंस्पायरेशन वरिती आहे या जेके जिन मां मुतासिर आहे ऐं जिन खे सुठो सम्झे थो या उन्हनि खे फॉलो कयो अथसि, उहे तक़रीबन अहिड़े जा शाइर आहिनि। मिसाल तौरु न्याज़ हमायनी आहे ऐं ॿियो ज़ुल्फ़कार राशिदी आहे ऐं वफ़ा नाथन शाही आहे। बाक़ी जेके उनजे दौर जा गज़ल गो शाइर आहिनि उन्हनि में होप कमल उहो रुमानवी बहितरीनु शाइर आहे। जो जेकॾहिं रुमानवी शाइरीअ जो हिकिड़ो किताबु आयो दिलि जो रस्तो रुमानवी शाइर, उन में होप कमल खे मूं पढ़ियो, मूंखे एॾो भलो लॻो। मुख़्तार मलक खां मूं ॻाल्हायो, मुख़्तार मलक चयो हिन किताब में मुंहिंजो ज़िक्र न आहे, मूंखे रुमानवी शाइर नथा सम्झनि। बहरहाल मूं जॾहिं हुनजो ॿियो किताबु हथ खे पढ़ियो मूं, ॿियो किताबु अथसि शाम जिस्म, अञा हिकिड़ो नालो विच में अथसि, उहो एॾो भलो किताबु आहे। ऐं रुमानवी शाइरीअ में गोप कमल शेख यार खां मथे बीठो आहे। भले किन माण्हुनि खे एतिराज़ हुजे हिन ॻाल्हि ते, पर जॾहिं पढ़ंदा त पोइ हिन ॻाल्हि खे ॻाल्हाए सघिजे थो त हुन शेख यार जे लेवल जो शाइर आहे। रुमानवी गज़ल में शेख यार खां मथे बीठो आहे ऐं उहो बि साईं पीर अली शाह जे दौर जो शाइर आहे। ऐं उनखां पोइ पीर अली शाह दराज़ी जेके शाइरीअ जे अंदरि ॻाल्हियूं कयूं आहिनि उहे सभु जो सभु असांजे ख़िते जूं आहिनि, असांजे इलाइक़े जूं आहिनि, असांजे तारीख़ जूं आहिनि। ऐं उन्हनि आम माण्हुनि खे शाइरीअ में जीअं फ़क़ीर इनायत जी ॻाल्हि ॿुधव, उन ते जॾहिं हिकिड़ो गज़ल लिखे उहो माण्हू साइकिल ते खीर पाईंदो ऐं उन दौर में हुन साइकिल में हिकिड़ी बती आहे उंधे में अचण वञण जे सहूलियत जे लाइ, उन ते हिन पूरो गज़ल लिखियो आहे। साइकिल जो ज़िक्र बि आहे त साइकिल हलाईं थो, उनजे मथां वेही थो, केॾो ठही थो। पर उन में हिकिड़ी जेका हिनजी साईं पीर अली शाह जे फ़न जी पुख़्तगी आहे उहा इहा आहे त हुन हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे पेंडल। ऐं शाइर जो कमाल इहो हूंदो आहे, शाइर जी महिनत इहा आहे, शाइर जी ताक़त इहा आहे जो गैर शाइराना लफ़्ज़ हू शाइरीअ में सुहिणे अंदाज़ में समाए वञे, पेश करे वञे, फिट करे वञे। ऐं पेंडल साइकिल जो हिकिड़ो आम अहिड़ो लफ़्ज़ आहे जंहिंखे असां ॼण ॿुधण लाइ तयारु न आहियूं, पर हुन इनखे ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में जेके माना पेश कयो आहे इन पेंडल खे। ऐं उनखां पोइ सॼो सारो गज़ल हिकिड़े हिन खीर खपाईंदड़ पुरत छोकिरो उन वक़्तु उन ते लिखियलु आहे इहो। ऐं उनखां पोइ ॿियो जेको गैर शाइरानो लफ़्ज़ इस्तेमालु थियलु आहे उहो आहे सीमेंट, अंग्रेज़ी लफ़्ज़, पर उहो साईं पीर अली शाह पंहिंजी शाइरीअ में फिट कयो आहे। ऐं ख़तरु वांगुरु ॿुधाए जीअरे मथां ओसारी, जीअरे मथां ओसारी सीमट जी साह ते बारीअ बार चाढ़ियो सघंदो न कोई लाहे। हाणे हिते सीमट जो इस्तेमालु जेको आहे उहो गैर शाइरानो लफ़्ज़ हुजण जे करे माना ऐं मफ़हूम जे लिहाज़ खे ऐं ताक़त जे लिहाज़ खां इस्तेमालु करणु मां सम्झां थो साईं पीर अली शाह दराज़ी जो फ़न आहे। ऐं ॿी हिकिड़ी शाहकार सिट आहे उहा जेका साईं लिखी आहे, जेकी मुहबत मारिया से शहीद बंदा। हीअ वॾी ॻाल्हि हुई त जेको इहो असांजो दौरु हुयो उन वक़्त में शहादतूं मज़हब जे नाले ते या ॿियनि नालनि ते जेके ॻाइबियूं, पर उते उन दौर में पीर अली शाह दराज़ी इहा ॻाल्हि कई त जेकी मुहबत मारिया से शहीद बंदा। ॾाढी ख़ूबसूरत अंदाज़ में
ऐं उनखे जेकॾहिं माना असां वठूं हरफे तजवीज़ जे लिहाज़ खां या ख़्याल जी ताक़त जे लिहाज़ खां घारेटे जे लिहाज़ खां उहे सभई ॻाल्हियूं हिन में फिट आहिनि। ऐं ॿियो जेको आहे टेलीविज़न जो जेको पंहिंजे शाइरीअ में इस्तेमालु कयो आहे पीर अली शाह दराज़ीअ, उहो गैर शाइरानो लफ़्ज़ आहे, टेलीविज़न अंग्रेज़ीअ जो लफ़्ज़ आहे। ऐं असां त हुनखे जेकॾहिं टेलीविज़न खे सिंधीनाइज़ न करे सघिया आहियूं त टीवी चई पंहिंजो जेके माना हा वक़्तु गुज़ारींदा आहियूं या हलाईंदा आहियूं, पर उते हिन सिधो सो टेलीविज़न लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे। त जॾहिं टेलीविज़न खुली थी रोशनी थी अची वञे, दीदार थी था वञनि, माना उनखे बि ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में गैर शाइराने लफ़्ज़ खे पंहिंजे माहौल में साईं फिट कयो आहे। इहे ॻाल्हियूं साबित कनि थियूं त हुन पंहिंजी शाइरीअ खे इन हिकिड़ो ओचितो या दग वेंदे या रस्ती वेंदे न वरितो आहे, पर हुन हिकिड़ो शऊरी फ़ैसिलो कयो आहे शाइरीअ खे वठण जो। ऐं उन खां पोइ कीअं निभायो अथईं इहे गैर शाइराना लफ़्ज़ ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में इस्तेमालु करणु संदसि हुन जी ख़ूबसूरतीअ जो दलील आहे। या उहे सिटूं आहिनि जेके सिंधी समाजी सरूड़ी ॿोलीअ में आहिनि पर ॾाढियूं शानदार आहिनि ऐं उन्हनि खे हुन आम ॿोलीअ में ताक़तवर करे छॾियो आहे। संदसि ग़ज़ल जेको आहे उन में जेको आहे ख़ुदा जे वास्ते सोना न कर सेव सकाइण जो, पुॼे जे कुर्ब कोई जो रख रायो रमाइण। ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में असां वटि रायो रहाइण वारो या जेको सचल इस्तेमालु कयो आहे रहिजी अचे, उन हवाले सां ॾाढो ख़ूबसूरत आहे इस्तेमालु करण जो अंदाज़। दिलि जी ख़बर आहे मूंखे दिलदार तोखे चाहे, मजबूर कयो थी ॾाढो मजबूरी मोला लाहे, मंज़ूर आहे जुदाई बेशक सदा वधायो इम्तिहान मुंहिंजो, कर तूं सूलियत सिर चाढ़े ज़ंजीर में जे जकड़े आज़ाद कीअं सिखींदा पेचीदा पेच तुंहिंजा वासीन जा वराए। ॾाढो माना हुन पंहिंजे ॿोलीअ जे हिसाब सां सादगीअ में ॾाढियूं भलियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं हुन शाइरीअ सां निभायो आहे। राग जे ॼाण जा जेके मिसाल ॾिना विया आहिनि किताब में, उहो हिकिड़ी कंहिं बिछीअ जो मिसाल ॾिनल आहे। साईं ज़ियाउद्दीन शाह हुनजो भाचो आहे, उहो हुनखे वठी वियो उते उस्ताद मंज़ूर अली ख़ान ॻाए पियो। हाणे इन महफ़िल में असां कोन हुयासीं पर इहा ॻाल्हि लिखत में अची वई आहे ऐं जेकॾहिं हिनखे इहा हक़ीक़त वारे हिसाब सां आहे त वॾी ॻाल्हि आहे। ऐं हेठां हिकु आवाज़ आहे जंहिं चयो ॿार खेॾाइण आयो आहे छा असां वेठा आहियूं राग ॻाए। उस्ताद मंज़ूर अली ख़ान जहिड़े माण्हू खे लफ़्ज़ चवणु ऐं पोइ उस्ताद मंज़ूर अली ख़ान जहिड़े हिनखे ॾिठो चई छा बि ॾिठो ॿुधाईंसि पोइ हुनखे उहो राग ॿुधाईं जंहिंमें महसूसु थी पियो राग जो वर्ग ॼाणू हुयो। ऐं अमेरिका में जॾहिं अॼु मौसीक़ी जे ज़रिए ऑपरेशन ऐं इलाज था थियनि ऐं उन्हनि खे जेके माना अंडर ट्रीटमेंट रखियो थो वञे, उहो तजुर्बो साईं पीर अली शाह दराज़ी हिते 50 साल अॻु करे चुको आहे। बुखार पंहिंजे पुट चयोसि त भला भला चई न उस्ताद मंज़ूर अली ख़ान जी कैसेट हलायो, उस्ताद मंज़ूर अली ख़ान जी कैसेट हलायो। उस्ताद मंज़ूर अली ख़ान जी कैसेट हलाई वञ ऐं कुझु वक़्त खां पोइ बुखार लही वियो। इहो असांजे लाइ वॾो मिसाल आहे असांजे ख़िते में। इहे सभई क्रेडिट साईं पीर अली शाह दराज़ी वञनि था। अञा तहक़ीक़ात जी ज़रूरत आहे, इलाही काफ़ी बि संदसि ॾाढियूं ख़ूबसूरत आहिनि। हिकु त असांखे जेके माना चवनि था त एसओपी जे हवाले सां बि थोरो ख़्यालु कयो। उहे बि हवाला जेका मूं टेलीविज़न जी तव्हां सां ॻाल्हि कई न, उहो पूरे नमूने हीअं आहे
थी रोशनाई रूह खे लाइट तुंहिंजी आ लॻी थी रोशनाई रूह खे लाइट तुंहिंजी आ लॻी टेलीविज़न वई खुली दरकार हुई दीदार माना टेलीविज़न जो इस्तेमालु ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ में इहो गज़ल में कयो अथई ऐं काफ़ी बि ॾाढियूं सुठियूं साईं जूं आहिनि जेके लिखियूं अथई ऐं मां जी जेको राय आहे उहा इहा आहे त काफ़ीअ खे एतिरो जेके माना पसंदि करे थो संदसि गज़ल में बि उहे काफ़ीअ वारियूं झलकियूं नज़र अचनि थियूं ॾिसण सां तुंहिंजो अकुल थियो ख़ता मूंखे ॾे वराए इहा कर अता न घुमंदुसि वरी मां न ॾिसंदुसि घणो ग़रीबनि ते अहिड़ियूं निगाहूं खणो इहे तीर तुंहिंजा अची खुता सलामत रही तूं सलामत छॾ छॾे मोह मारे कोई मारे न छॾ तुंहिंजे क़ैद में था वतऊं पिया वता वता जो कहिड़ो ख़ूबसूरत इस्तेमालु असां साईं यासीन शाह खे गुज़ारिश कंदासीं उस्ताद जेको साईं जो नंढो गुरु आहे तव्हांखां शायदि हा उन सां असांजी काफ़ी मुलाक़ातूं आहिनि असांजो साॻियो लॻो आहे साॻियो खातो आहे साईं सां असांजी पहिरियों दफ़ो मुलाक़ात थी आहे ऐं तव्हांजो ब्रदर जेको हेपाटाइटिस में गुज़ारे वियो उनजा मोहन ब्रदर घटि तव्हांजे वारे सां मुनीर शाह जी महमूद मुनीर शाह साईं वारनि जो ज़िक्र सो असां हाणे हिते मौजूदु कोन्हे पर मुनीर शाह खे साईं यासीन शाह खे ऐं डॉक्टर कमाल जामड़ो गुज़ारिश कंदासीं त भई मवाद बि साम्हूं अचणु घुरिजे ऐं जेके माना इनखे तहक़ीक़ात जे हेठि बि आंदो वञे ऐं राग जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि वाज़े थियणु घुरिजे त साईंअ खे इहा राग जी सिख्या या कंहिं फ़नकार सां रहिया कंहिं राग जे ॼाणूअ सां रहिया इहो असांजे लाइ हिकिड़ो मोमो आहे किताब जी जेका ॻाल्हि आहे उन खां हटी करे बि मूं जेको मुलाक़ातूं साईं खां आहियूं ॿुधायोमांव उसका मंदरु खान वारे ऐं हिते आशिक़ फारूक खे अचे ऐं इहो पाण मज़हरुद्दीन आशिक़ फारूक जी शाइरी कंदो ऐं इन वटि हिकिड़ो शाइर बि रहंदो हुओ फ़नकार रहंदो हुओ गंजी गोड़ पाईंदो हुओ शिनकार कंदो हुओ साईं जे सहन ते पोइ ॿ टे दफ़ा मां हुनजी शाइरी बि ॿुधी ॻाईंदो बि जेके माना हुयो मां चयुमि हाणे हिन खां नाबीन खां तव्हां छो था जेके माना इहो कमु वठो चईं इहो पाण कंदो आहे असां किथे था चऊं न चलींदा आहियूं जीअं वणे थो तीअं करे राति जो अधु राति जो ॻाइणु शुरू करे मंझंदि जो जेके टाक मंझंदि जो ॻाइणु शुरू करे उहो ॻाईंदो या बाबा बाबा भलो हुनजो उन्हनि जी साईं वारो साहब आयो वॾा हुते कचहरी थी तव्हांखे हिकिड़ो तव्हां वीह गुज़ारिश कंदासीं त इहे ॻाल्हियूं जेके रहियल आहिनि उन्हनि जो पूरा थिए पर डॉक्टर कमाल जामड़ो सां तव्हांजो सहकार रहंदो तव्हां उन्हनि माण्हुनि ताईं ॾिस पता ॾींदव किताबु सेहणु केॾो ॾुखियो आहे मुंहिंजे नज़र में लिखण खां वधीक सेहणु ॾुखियो आहे लिखूं था असांजी मर्ज़ी आहे असां लिखियो जेको हुयो लिखी छॾियोसीं पर जॾहिं सेहड़ो था ख़बर पए त बाबा दुखवारीअ में साईं जो कलाम उते वञिणो पवंदो ख़बर पए साईं जो हलाणे अचणु वञणु थींदो आहे उते वञिणो पवंदो उतां कलामत करो त साईं साहिबीअ वेंदो हो जेके माना अरमल शादी बि जेके साप्तरी शादी बि उते वञिणो पवंदो हा त इन्हनि वटि वेंदो साहिबी अचणु वञणु हुयो साईं जो त उतां उहे कलाम हथ करणा पवंदा हुओ सेहणु ॾाढो ॾुखियो आहे पर पोइ बि जेके माना डॉक्टर कमाल खे शाबाश आहे हुन हिकिड़ो सुठो कमु कयो आहे असां हुनजी मुबारकबाद बि ॾियूं था ऐं रहियल जेको मवाद आहे उनजे आणण जी हिकिड़ी गुज़ारिश बि कयूं था राग जे ॼाण जे हवाले सां संदसि हिन सिटियुनि सां असीं तव्हां खां मोकिलाईंदासीं इजाज़त रखंदासीं वॾा दाम ज़ुल्फ़नि जा वरियल वरा आहे साईं अरमान जी शादी आहे काफ़ी जो हिकिड़ो बंदि वॾा दाम ज़ुल्फ़नि जा वरियल वरा आहे मुक़दर मूंखे हथु छॾायो क़ैद कराए मुक़दर मूंखे हिते छॾियो क़ैद कराए पवे राम शलतिन खे आहियूं बसि पराए ॾियनि माण्हू मेणा चवनि था खरी पीरल शाह बरादरी जी हिन सिटियुनि सां तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी लख सां ख़ासि करे साईं ॻोल्हण ॼाणो ऐं नज़म ॻोल्हण जी तनज़ीम जे तरफ़ां जंहिंजे तक़रीबन अक्सर प्रोग्राम में मुख़्तियार ऐं लाड़क असां सभु में शामिलु हूंदा आहियूं
इल्मी हुजनि उहे अदबी समाजी सभई ख़िदमतूं उन जूं आहिनि ऐं उन्हनि जो फ़राइत आहियूं त उन्हनि हिकिड़ो ई अदबी काजगी खे पंहिंजे ॾिसो ऐं हिकिड़े नए माण्हूअ खे हिकिड़ो तारफ़ तासीर जी